नाज़रीन, कराची इंटर बोर्ड में शागिर्दनि जा इम्तिहानी नतीजा तब्दील थियण जी तस्दीक थी वई आहे। वधीक तफ़सील हिन रिपोर्ट्स में। कराची इंटर बोर्ड में शागिर्दनि जा इम्तिहानी नतीजा तब्दील थियण जी तस्दीक थी वई आहे। अहिड़ी तस्दीक खां पोइ यूनिवर्सिटीज़ एंड बोर्ड्स पारां इंक्वायरी रिपोर्ट जी रोशनीअ में मुलवस करार ॾिनल 8 कामूरनि ते जवाबदारी केस दाख़िल करण जी हिदायत कई वई आहे। यूनिवर्सिटीज़ एंड बोर्ड्स पारां कराची बोर्ड जे अॻूणे चेयरमैन डॉक्टर सईदुद्दीन ऐं नसीम अहमद मेमून, अॻूणे इम्तिहानी कंट्रोलर्स अनवर अलीम राजपूत, अॻूणो कंट्रोलर ज़हीरुद्दीन, अॻूणो डिप्टी कंट्रोलर असलम खान चौहान, अॻूणे असिस्टेंट कंट्रोलर तनवीर अब्बास जैदी, अॻूणे असिस्टेंट कंट्रोलर अब्दुल हारिस फारूकी ऐं मोहम्मद अतर ख़िलाफ़ केस दाख़िल करण जी हिदायत कई वई आहे। इंग्लिश, बायोलॉजी, केमिस्ट्री ऐं फिज़िक्स जे नतीजनि में फेरफार करे शागिर्दनि जा इम्तिहान सब्जेक्ट्स नंबर वधाया विया हुआ। कराची इंटर बोर्ड में शागिर्दनि जा इम्तिहानी नतीजा तब्दील करण मामले जो निगरान वॾे वज़ीर नोटिस वरितो हो ऐं जांच जो हुकुम ॾिनो हो।